शहदादपुर में बेहतरीन सरकारी स्कूल गवर्नमेंट प्रोविंशनल म्यूनसिपल हाई स्कूल में आलिशान सिंधी सकाफती प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें टीओ सेकेंडरी रफ़ीक आराई, टीओ प्राइमरी ननवर ज़रदारी, अनवर आर्किटेक्ट, हेडमास्टर मीर बचल ज़ाकिर टालपुर, स्कूल जे उस्तादनि, शागिर्दनि, वालिदैन सिंधी सकाफती वेस, अजरकू पटका, सिंधी टोपियूं पाए भरपूर नमूने शिरकत कई। सिंधी सकाफती प्रोग्राम में मक़ामी नौजवान फ़नकारनि तारिक सिहतो मशहूर कलाम ॿुधाए शागिर्दनि ऐं उस्तादनि खे झूमाए सकाफती तक़रीब खे चार चंड लॻाए छॾिया। तक़रीब दौरान घोट कुंवार जी मेहंदी जी रस्म, फ़नी शाइरी आख़िर जलाल, उमर मारवी, मोर थोटिले समेत ॿिया बेहतरीन सिंध जी सकाफती बेहतरीन टबरोज़ पेश करे ख़ूब दाद माणियूं ऐं हो जमालो समेत मशहूर सिंधी गीतनि ते झुमरियूं पाए वेठलनि खे पिणु झुमाए छॾियो। सिंध जी सकाफत 5000 साल पुराणी आहे। असांखे नाज़ आहे त असां सिंधी क़ौम आहियूं। सिंध दरिया असांजी सुञाणप ऐं सकाफत आहे। सिंध दरिया मां केनाल कढण जी मज़म्मत कयूं था ऐं केनाल कढण बंदि कया वञनि। जिन क़ौमुनि पंहिंजी तहज़ीब विसारे छॾी आहे, उन्हनि क़ौमुनि जो हिन सरज़मीन तां वजूद ई ख़तम थी वञे थो। नौजवान तालीम ते वधि खां वधि ध्यानु ॾे, तामीर ऐं तरक़ीअ में पंहिंजो किरदारु अदा कनि। सकाफती तक़रीब जो इख़्तिताम हो जमालो ॻाए कयो वियो।